बांग्लादेशी शागिर्दनि जी तहरीक जो मुल्क में फ़ौजी या सदारती हुकूमत के क़बूल करण का इनकार 5 तजवीज़ूं पेश करे छॾियूं। डॉक्टर मोहम्मद यूनिस जी सरबराही में उबूरी हुकूमत जे क़याम जो मुतालबो। बांग्लादेश जो आर्मी चीफ वक़ार ज़मान अॼु शागिर्द अॻवाननि सां मुलाक़ात कंदो। बांग्लादेश में ईंदड़ 24 कलाकनि दौरान उबूरी हुकूमत क़ाइमु कई वेंदी। अमरीका तरफ़ां बांग्लादेश में उबूरी हुकूमत जे क़याम जी आजी अमरीकी स्टेट डिपार्टमेंट जे तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त गुज़िरियल हफ़्तनि दौरान केतिरियूं ई हयातियूं ज़ाया थियूं। असां धुरियुनि खे वधीक तशद्दुद खां पासो करण जी अपील करियूं था। अहिड़ा इत्तला आहिनि त बांग्लादेशी फ़ौज मुज़ाहिरीन ते क्रैकडाउन जे दबाव खे मञण खां इनकार कयो। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त फ़ौज क्रैकडाउन जे मुतालबे ते मुज़ाहमत कई त हाकारी अॻभराई हूंदी। चाहियूं था त इक़्तिदार जी मुंतक़िली बांग्लादेश जे क़ानूननि मूजिबि हुजे। बांग्लादेश की अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत में महफूज़ हंध रिहाइश ॾिनी वई। शेख हसीना जी बरतानिया में सियासी पनाह हासिल करण ताईं संदसि भारत में रहण जो इम्कान। बांग्लादेशी मीडिया मूजिब शेख हसीना जी नई दिल्ली में रहंदड़ पंहिंजी धीउ साइमा वाजिद सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे। उन खां अॻु बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद फ़ौजी हेलीकॉप्टर ज़रिए भारत पहुती हुई। बांग्लादेश की सूरत हाल बाबत भारतीय हुकूमत ऑल पार्टीज़ इजलास तॾाए वरितो। भारतीय मीडिया मूजिब पॾे वज़ीर इजलास में बांग्लादेश की सूरत हाल ते ब्रीफिंग ॾींदो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के बांग्लादेश की सूरत हाल खां आगाह कयो वियो। सिंध हुकूमत तरफां कराची के अवाम ऐं मुसाफ़िरनि लाइ वॾी ख़ुशख़बरी। कराची शहर मां बस अॾनि खे ॿाहिरि मुंतक़िल करण मुसाफ़िरनि खे मुफ़्त शटल सर्विस फराहम करण जो फ़ैसिलो। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण की सदारत हेठि आला सतही इजलास। शहजील इनाम मेमण पारां बस अॾनि खे फौरी तौर ते तरजीह बुनियादनि ते शहर खां ॿाहिरि मुंतक़िल करण जी हिदायत। शहजील इनाम मेमण चवे थो पुराणनि बस अॾनि तां मुसाफ़िरनि लाइ मुफ़्त शटल सर्विस हलाई वेंदी। मुसाफ़िरनि खे टर्मिनल ताईं पहुचाइण लाइ मुफ़्त शटल सर्विस 14 अगस्त खां शुरू कई पई वञे। वॾियुनि गाॾियुनि जी अच वञ सबबि शहरियुनि खे परेशानी थिए थी ऐं रोडनि ते बि दॿाउ वधे थो। कराची बस टर्मिनल में मुसाफ़िरनि लाइ वधीक जदीद सहूलतूं फराहम कई पियूं वञनि। कैंट स्टेशन, सग़ीर शहीद रोड, एम ए जिना रोड ऐं अलकरम स्क्वायर खां शुरू कई वेंदी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में ॿोॾ वारी सूरत हाल घरनि फसलनि ऐं बाग़ुनि खे नुक़सान। गिलगित बल्तिस्तान, बलूचिस्तान ऐं सिंध के केतिरनि ई इलाइक़नि में केतिराई ॻोठ पाणी हेठि। हज़ारनि एकड़नि ते बीठल फसलुनि खे नुक़सान। बिजली जी फरहामी बि मुअत्तल। मुतासिर ॻोठनि में इमदादी कार्रवायूं जारी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि गजगोड़ सां बरसात जो इम्कान। दादू में नए गाज में पाणीअ जी सतह 10 फुट थी वई। खैरपुर में नसीर फ़कीर जललाणी वेझो पाणी वहिकरनि सबबि हिफ़ाज़ती बंदि टुटी पियो। भरपासे वारा इलाइक़ा पाणी हेठि।